जाग्राफी छा जो इल्मु आहे? जाग्राफी सब्जेक्ट जो बुनियादी तारुफ़ छा आहे? जाग्राफी छा आहे ऐं जाग्राफी हिकु सब्जेक्ट तौरु केॾो वसी इल्मु आहे? जाग्राफी जूं बुनियादी शाख़ूं कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ा मेजर सब्जेक्ट्स अची वञनि था? अचो त हिन मुख़्तसर वीडियो ज़रिए इहो सम्झण जी कोशिशि करियूं था। लफ़्ज़ जाग्राफी ग्रीक ॿोलीअ मां वरितो वियो आहे, जंहिंखे ॿिनि हिसनि में विरहाइबो त लफ़्ज़ी माना सम्झ में अची वेंदी। जियो जी माना आहे अर्थ, जंहिंखे असीं ज़मीन चऊं था, ऐं ग्राफी जी माना आहे डिस्क्रिप्शन, मतलब बयान, ज़िक्र या तारीफ़। ॿिन्ही लफ़्ज़नि खे मिलाए माना थींदी उहो इल्मु जंहिंमें ज़मीन बाबति बयान कयो वञे या ज़मीन जे ख़द ख़ाल जो मुतालियो कयो वञे। जेकी तबई या ग़ैर तबई शयूं ज़मीन ते मौजूदु आहिनि, उन्हनि मुतलिक़ ॼाण ॾियण वारे इल्म खे जाग्राफी चइजे थो। अरिस्टोथेन्स, जेको हिकु तमामु वॾो ग्रीक स्कॉलर ऐं साइंसदान हो, उनखे असीं फादर ऑफ जाग्राफी चवंदा आहियूं, जंहिं पहिरियों दफ़ो लफ़्ज़ जाग्राफी इस्तेमालु कयो। जाग्राफी छा लाइ त हिकु तमामु वसी सब्जेक्ट आहे, उन करे उन जूं ब्रांचूं बि काफ़ी सारियूं आहिनि, जेकी हिन रीत आहिनि: फिज़िकल या नेचुरल जाग्राफी, ह्यूमन या मैन मेड जाग्राफी। फिज़िकल जाग्राफी में असां जेतिरा बि ज़मीनी ख़दोख़ाल या फिज़िकल फीचर्स आहिनि, उन्हनि जो मुतालियो कंदा आहियूं। मिसाल तौरु जबल, समुंड, दरियाह या ॿिया जेके बि टोपोग्राफिकल फीचर्स आहिनि। जॾहिं त ह्यूमन जाग्राफी में असां माण्हुनि जे ठाहियल शयुनि या उन्हनि सां लाॻापियल मसइलनि जो मुतालियो कंदा आहियूं। मिसाल तौरु रोड, रस्ता, कैनाल ऐं माण्हुनि जे आबादियुनि बाबति असीं ह्यूमन जाग्राफी में पढ़ंदा आहियूं। फिज़िकल जाग्राफी खे असीं वधीक नंढड़ियुनि ब्रांचुनि या सब क्लासिस में विरहाईंदा आहियूं, जेकी हिन रीत आहिनि: जियोलॉजी। जियोलॉजी में असीं ज़मीन जे अंदरूनी तहनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। एस्ट्रोग्राफी। एस्ट्रोग्राफी में असां निज़ाम शमसी, ग्रहनि, सितारनि ऐं सैटेलाइट्स बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। जियोमॉर्फोलॉजी। जियोमॉर्फोलॉजी में असीं ज़मीन जी बीहक, जबलनि ऐं ऊचाइयुनि ऐं हेठायुनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। एक्सप्लोरेशन जाग्राफी। एक्सप्लोरेशन जाग्राफी में नवनि दरियाफ़्त थियल ज़मीनी ख़ितनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। ज़ू जाग्राफी। ज़ू जाग्राफी में ज़मीन जे मुख़्तलिफ़ ख़ितनि ते रहंदड़ जानवरनि बाबति ॼाण ॾिनी वेंदी आहे, जहिड़ी रीत उठ रेगिस्तान जा जानवर आहिनि ऐं पोलर बियर कुतबनि में रहंदड़ जानवर आहिनि। प्लांट जाग्राफी। प्लांट जाग्राफी में असीं धरतीअ जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में पैदा थींदड़ ॿूटनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं, जीअं थूहर रेगिस्ताननि में थींदा आहिनि ऐं पाइनएप्पल जा वण वरी जाबलू इलाइक़नि में थींदा आहिनि। हाइड्रोलॉजी। हाइड्रोलॉजी में असीं मुख़्तलिफ़ पाणीअ वारनि ख़ितनि ऐं वहकुरनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। मेट्रोलॉजी। मेट्रोलॉजी में असीं आब हवा ऐं मौसम जे मिड़नी मामलनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। कार्टोग्राफी। कार्टोग्राफी में असीं नक्शनि जी ॼाण हासिल कंदा आहियूं। हाणे असीं ह्यूमन जाग्राफीअ जे शाख़ुनि जो ज़िक्र कंदासीं। इकोनॉमिक जाग्राफी। इकोनॉमिक जाग्राफी में असीं कंहिं बि मुल्क जे नाणे या कुदरती वसाइल बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। पॉलिटिकल जाग्राफी। पॉलिटिकल जाग्राफी में असीं मुख़्तलिफ़ पॉलिटिकल सरहदुनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं, जीअं किन बि ॿिनि मुल्कनि जे विच वारियूं सरहदूं वग़ैरह।
सेटलमेंट जोग्राफी। सेटलमेंट जोग्राफी में असी मुख्तलिफ सेटलमेंट्स जीअं रूरल, अर्बन या मैदानी, पहाड़ी ऐं रेगिस्तानी सेटलमेंट आहे उन्हनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। स्टेटिस्टिकल जोग्राफी। स्टेटिस्टिकल जोग्राफी में असी जोग्राफी जे समूरी डेटा के बार्स, लाइन्स, ग्राफ्स ऐं चार्ट्स ज़रिए ज़ाहिर कंदा आहियूं। इंडस्ट्रियल जोग्राफी। इंडस्ट्रियल जोग्राफी में असी सनअतुनि लॻाइण लाइ एराज़ीअ जी चूंड खां वेंदे उते मौजूद रोडनि, रस्तनि, सवारियुनि ऐं ख़ाम माल जी मौजूदगीअ बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। एग्रीकल्चरल जोग्राफी। एग्रीकल्चरल जोग्राफी में असी कंहिं बि ख़िते जी ज़मीनी हालतुनि, मिट्टीअ, मौसमी हालतुनि, सामूंडी ऐं दरियाही किनारनि वग़ैरह बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। रीजनल जोग्राफी। रीजनल जोग्राफी में असी मख़सूस इलाइक़नि जी जोग्राफियाई हालतुनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। ऐं कल्चरल जोग्राफी में असी मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे मुख़्तलिफ़ नस्लनि, उन्हनि जी रहणी कहणी, उतां जे रस्मुनि रिवाजनि ऐं सक़ाफ़ती विरसे बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। पॉपुलेशन जोग्राफी। पॉपुलेशन जोग्राफी में असी इंसानी आबादियुनि जे घणाई वारनि इलाइक़नि, थोराई वारनि इलाइक़नि ऐं आबादीअ जे सालियानो घटि वधि थींदड़ अंगनि अखरनि बाबति ॼाण हासिल कंदा आहियूं। मजमूई तौर ते जोग्राफी हिकु अहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिं में माण्हू ऐं उन जे आसपास वारे कुदरती ऐं मसनूई माहौल जो मुतालियो कयो वेंदो आहे। ऐं हिन क़िस्म जूं मज़ीद वीडियो ॾिसण लाइ असांजो चैनल साहत टीवी सब्सक्राइब कयो।